वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। ताकत दवा सोचो थोड़ो हूंदो आहे बस मां तोखे इहो ई सम्झाइण चाहियां पियो। बाक़ी जेके तुंहिंजे अंदर में मुंहिंजे लाइ बाह भरियल आहे कढी सघी थो, जग मूंते तशद्दुद करणो अथई करे सघी थो। इहा तुंहिंजी ख्वाहिश पूरी थी थी। चाचा सावण त इलाही बाजारो इंसान हुयो, ओचितो उनखे छा थियो अथसि? मुंहिंजी भेण मर्द केतिरो बि प्यार कंदड़ ऐं नरम मिज़ाज जो छो न हुजे, पर वक़्त अचनि ते पंहिंजी मर्दानी हट ऐं अना ॾेखारींदे देर नाहे कंदो। शाह मुराद जे घर ते हमले जो न सिर्फ ॾंड भरणो पवंदई, पर उन खां माफ़ी बि वठणी पवंदई। ऐं हा, शहरोज़ चांडोकी जी मङणी वारो ख़्याल पंहिंजे ज़हन मां कढी छॾ। चांडोकी मुंहिंजे पुट जो नंग आहे ऐं मुर्स माण्हू पंहिंजनि नंगनि तां कुर्बान थियण ते फ़ख्रु महसूस कंदा आहिनि। जे इहा ॻाल्हि आहे त मां तुंहिंजे लाडले खे चांडोकी तां जान निसार करे लाश तोॾां मोकिलींदुसि। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।